जय झूलेलाल। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि श्रीमद भगवद गीता जो 7 अध्याय ऐं महात्म सिंधीअ में, जो कि श्राद्धनि में रोज़ ॿुधणु या पढ़णु खपे। अगरि तव्हांखे मुंहिंजो वीडियो पसंदि अचे त हिकु लाइक करे छॾिजो ऐं कमेंट बॉक्स में जय श्री कृष्ण या जय झूलेलाल ज़रूरु लिखिजो ऐं पंहिंजे भाउरनि ऐं भेनरुनि खे बि शेयर कजो ताकी उहे बि श्राद्धनि में 7 अध्याय पढ़ी या ॿुधी सघनि। सभई प्रेम सां चओ श्री कृष्ण भॻवान जी जय। गीता जो 7 अध्याय। श्री भगवानो वाच। दोहिरा। चित्त राखऊ चरणार विंद, भगवत भगत को पाए, एक टेक डोलत नहीं, एह विधि जोग कमाए। हे अर्जुन, मुझे आसरे जोग कर ऐं मुझो आसरो वठ। अर्जुन वाच। अर्जुन तो चवे, हे महाप्रभु श्री कृष्ण भगवान, मूं भी तुंहिंजो सिमरन साण जोग करे जुड़ियो आहियां। मां पाण करे न जुड़ियो आहियां, पर तुंहिंजी कृपा करे ही जुड़ियो आहियां। दोहिरा। यह विधि सगली समझ के पाया जोग का राह, तुम्हारे कृपा ते स्थित भई सच्चे बेपरवाह। श्री भगवानो वाच। तॾहिं श्री कृष्ण महाराज चवण लॻो, हे अर्जुन, मुंहिंजो जोग ॼाण जे प्रसाद तनखे ज्ञान थींदो, सो ज्ञान मूं तोखे ॿुधायां थो। जंहिं ज्ञान जे ॼाण मूं वरी कुझु ॼाणण न रहियो। जे कोई मानुष्य संसार खां विरक्त थींदो आहे, तन विरक्तनि में कोई हिकु मुक्ति पद खे पाईंदो आहे, ऐं जेतिरा मुक्ति रूप थींदा आहिनि तन में कोई हिकिड़ो मुंहिंजे ज्ञान जे महिमा खे सुञाणंदो आहे। सो मुंहिंजी महिमा तूं मूंखां ॿुध। हे अर्जुन, आकाश, पृथ्वी, जल, वायु, अग्नि ऐं मन, बुद्धि, अहंकार, अठई हर प्रकृतियूं चयऊं, इन्हनि खे पैदा कंदड़ मुंहिंजी माया आहे। इहे अठई शरीर धारण वारनि जे ॿाहिरि ऐं अंदरि आहिनि। जहिड़ीअ तरह देहीअ मंझि आहिनि, तहिड़ीअ तरह ॿुध। धरतीअ जी अंश मांस आहे, जल जी अंश रत आहे, वायु जो अंश श्वास तेज याने अग्नि जा पेट में अन्न खे पचाए थी। आकाश जो अंश पौलाड़ आहे। मन, बुद्धि ऐं अहंकार इहे 8 आहिनि। इहा सभु मुंहिंजी माया आहे। हे महाभाव अर्जुन, नाम हिन में जीवभूत आहे। सारो संसार इन्हनि जो ई आहे। सभु 84 लख जूनियूं आहिनि, इन्हनि जो ई ठहियल आहिनि। ॿी ॻाल्हि ॿुध, मां हिकिड़ो आहियां। संसार खे पैदा कंदड़ मुंहिंजी माया आहे, ऐं सभ जो पैदा कंदड़ ऐं पालना कंदो आहियां, ऐं लय बि कंदो आहियां। सभ खां परे आहियां। हे अर्जुन, मूंखां परे कुझु बि न आहे। सभु प्राणी जीव मूं साण पोतल आहिनि, तंहिंमें शिरोमणि दाणो मां आहियां। हे अर्जुन, मता को ईअं सम्झे जो वासुदेव देवकीअ जे घर ॼायो आहे। जीअं सारीअ देह मुंहुं त्वचा याने खल खे कोई फाड़े त जिते ई पीड़ा थींदी आहे, अहिड़ीअ तरह सभु वेझो ई ॾिसजे थो ऐं ॿुधिजे थो। तीअं सभिनी में ब्रह्मा आहे। जीअं मुंहिंजे आधार सभु लोक आहिनि, से बि ॿुध। हे कुंती नंदन, सभु देही वारा जल जे आसरे आहिनि। जल जो जीव रस आहे। जल जे रस खे खाई जीअंदा आहिनि। जीअं खीर में घीउ आहे, तीअं जल मंझि रस आहे। सो जल जो जीव रस आहे। सो जल रस जे आधार आहे। इहो रस मुंहिंजे आधार आहे। सभु लोक चंद्रमा, सूरज, ज्योतियूं जे आधार आहिनि। जेतिरा ब्रह्मा खां वठी विद्या जे पढ़ण वारा आहिनि, जो वेदनि में मुंहिंजो महिमा रूपी अमृत आहे, सो ब्रह्मा खां वठी जेतिरा वेद पाठी आहिनि, सो तन जो आधार मुंहिंजी महिमा आहे। से वेद पाठी वेद जे आधार आहिनि। वेदनि जो जीअण जीव रूप ओंकार आहे, सो वेद ओंकार जे आधार आहे। ऐं सभु लोक आकाश जे आधार आहिनि, ऐं आकाश जो जीव शब्द आहे। आकाश शब्द जो आधार आहे।
शब्द मुंहिंजो आधार आहे। सभु मानुष्य बल जे आधार आहिनि, सो बल सभु मुंहिंजे आधार आहे। सभु लोक धरतीअ जे आधार आहिनि, धरतीअ जो जीव गंध आहे। गंध जो वासना आहे, सा धरती वासना जो आधार आहे। उहा वासना मुंहिंजे आधार आहे। ही सभु लोक अग्नीअ जे आधार आहिनि, अग्नीअ जा जीव तेज जे आधार आहिनि, ऐं तेज मुंहिंजे आधार आहे। ऐं सभिनी प्राणी जीवन जो जीवण मां आहियां। जेतिरा तपस्वी आहिनि, सभु तपस्या जे आधार आहिनि, तपस्या मुंहिंजे आधार आहे। हे पुरुषनि में श्रेष्ठ अर्जुन, सभिनी प्राणनि जीवन जो विच मूंखे ॼाण, ऐं सनातन पहिरियां ई मां पहिरियों मूंखे ॼाण। ऐं जा कुझु बुद्धिमाननि में बुद्धि आहे, सो तूं मूंखे ॼाण। तेज वारनि में तेज मूंखे ॼाण, जो बल वारनि में बल आहे, सो मुंहिंजो ॼाण। मूंखे छो त कंहिं वस्तु जी इच्छा न आहे, पंहिंजे आनंद करे भरपूर आहियां, कंहिंसां मुंहिंजो मोह न आहे। हे अर्जुन, जो चङे रस्ते में मारण वारो आहे, काम सो बि मां आहियां। हीअ 3 गुण जो आहिनि, सात्विक, राजस, तामस। तन में सभु मुंहिंजी सत्ता आहे, सा वरी मां मंझि उहा बि न आहे। उन्हनि खां मां न्यारो आहियां। त्रिगुणी माया, महामाया, प्रजा मोह पैदा थियण ते मग मुण महाविकारनि ते सो चित गमन न कंदो आहे, खोटनि पासनि ॾे न वेंदो आहे। सलोक देव गुण मही माया, देवीअ किम अर्थ कह, प्रजा रच रच खेल करती, देवीअ में ए अर्थ कह। ऐसी माया प्रभु की तरनी कठिन अपार, एक देव की शरण हो सोजन उतरे पार। हे अर्जुन, ॿियो उपाउ माया जे तरण जो कोई न आहे। महापुरुष पापी जिन शरण प्रभुअ जी न वरिती, से छा कनि? से मूर्ख माता जे वस थी भुलिया आहिनि। हे अर्जुन, तन जो ज्ञान माया लटे छॾियो आहे, तन जा स्वभाव अहिड़ा थी रहिया आहिनि। हे अर्जुन, 4 क़िस्मनि जा जीव आत्मा जे पुण्य वारा आहिनि। हिकिड़ा रोगी मुंहिंजो भॼन कंदा आहिनि, से मानुष्य रोग मिटाइण जे वास्ते तन जो रोग ई गुरु आहे। हिकिड़ा ज्ञान पाइण वास्ते मुंहिंजो भॼन कंदा आहिनि, हिकिड़ा अर्थ मन कामना वास्ते याने पुट या धन वास्ते मुंहिंजो भॼन कंदा आहिनि। हे अर्जुन, चौथा ज्ञानी भॼन कंदा आहिनि, तिन सभिनी में ज्ञानी उत्तम आहे। कहिड़े कारण करे? सलोक सत स्वरूप स्वामी प्रभु, अविनाशी सदा अनंत, सुख दाता दुख हरण प्रभु, ऐसा कामला कंत। इत प्रकार पहचान कर, चरण कमल को ध्यान, से ज्ञानी अति श्रेष्ठ है, मुझे भेद न मान। याने दुखनि जे काटण वारो सो प्रभु अहिड़ो कमल समान गुल वांगे, तंहिंखे इन्हीअ तरह ॼाणी करे चरण कमल में ध्यान धरे, सो ज्ञानी अति श्रेष्ठ आहे। मूं में ऐं हुन में भेद न सम्झ। हे अर्जुन, मूंखे ज्ञानी अति प्यारा आहिनि, ऐं मां ज्ञानिनि खे प्यारो आहियां। पर हीअ जो आदि जोग में जुड़ी मुंहिंजो सिमरन कंदा आहिनि, तिन खे मतां बुरो ॼाणी, से बि वॾा उदार चित याने वॾे भाग वारा आहिनि। जो मां ईश्वर खे जपींदा आहिनि, से ज्ञानी मुंहिंजी आत्मा आहिनि। तिन ज्ञानिनि केवल मुंहिंजे चरणनि में पको निश्चय रखियो आहे, ऐं तन मांखे सभिनी खां उत्तम ठाकुर ऐं श्रेष्ठ ईश्वर जातो आहे। हे अर्जुन, घणा जन्म भॼन करण सां साधना करे तंहिंजी बुद्धि निर्मल थी आहे, तॾहिं तिन खे मुंहिंजो ॼाण जो ज्ञान पैदा थींदो आहे। कहिड़ो ज्ञान? सो ॿुध, तन खे सभु वासुदेव ई पियो नज़र अचे, सो ज्ञानी महापुरुष महंत चइबो आहे। पर अहिड़ो ज्ञान संसार में दुर्लभ आहे। जो मांखे त्यागे मानुष ॿियनि देवताउनि जी उपासना कंदा आहिनि, तन जी ॻाल्हि ॿुध। कामना करे तन जो ज्ञान लटियलु आहे। कामना जे पाइण वास्ते देवताउनि जी पूॼा कंदा आहिनि, ऐं जंहिं देव जी उपासना कंदा आहिनि, सो मां तन जे हृदय में वेही उन देवता में पकी श्रद्धा ऐं निश्चय रखंदो आहियां। से मानुष प्रीति सां तंहिं देवता जी पूॼा कंदा आहिनि,
ऐं मां ई तंहिं देवता में अंतर्यामी थी मानुष खे कामना जो वर ॾींदो आहियां। देवताउनि जो ॾिनल वर अविनाशी आहे। देवताउनि जो ॾिनल वर अविनाशी न आहे, नासवंत आहे, सो हलियो वेंदो आहे। जन जी तमामु थोरी मत आहे से देवताउनि जी पूॼा कंदा आहिनि। हाणे हे अर्जुन, न्याव जी ॻाल्हि ॿुध। देवताउनि जी पूॼण वारा देवताउनि जे लोक में ऐं मुंहिंजा भगत मुंहिंजे परमानंद अविनाशी पद में वञी प्राप्त थींदा आहिनि। ॿियो ॿुध, मां अविनाशी आहियां, मां एकांती आहियां। मूंखे न कंहिं प्रगट कयो आहे, न कंहिं ॼणियो आहे, न कंहिं पालियो आहे। पंहिंजे कला करे मां पाण ई प्रगट थियो आहियां। जे दुर्बुद्धीअ खां मती जा आहिनि से मूंखे कंहिं मां पैदा थियल ॼाणंदा आहिनि, से मुंहिंजे प्रताप खे न ॼाणंदा आहिनि जो मूं कहिड़ो आहियां। अति उत्तम व ऊंच प्रभु तिस सम नाही कोई, निर्मल निश्चल अति अगह एह प्रताप प्रभु होई। हे अर्जुन, वीचारा मानुष छा कनि? तन जो ज्ञान मुंहिंजे मोह माया लटे छॾियो आहे। सा माया प्रकाश करणु नथी ॾे। सलोक, मोह माया महामंदिर अधम नीच विमोच कह, अविनाशी अजन्मा ते प्रताप अनलखतः। हे अर्जुन, वेदन में चेतन पुरुष आहे, तंहिंजो अर्थ ॿुध। ब्रह्मा खां अॻे जो किवलीअ खां वठी हाथीअ ताईं जे प्राणी जीव वर्तजनि था, ऐं जे अॻिते थियणा आहिनि, ऐं जे अॻे थी वर्तिया आहिनि, तन में मूंखे हिकु तूं ई ॼाणंदो आहीं, ॿियो कोई न ॼाणंदो आहे। से छो नथा ॼाणनि? इंद्रनि जे भोगनि में तन जी कामना आहे, ऐं चङी वस्तु पाइण ते प्रसन्न ऐं बुरी वस्तु पाइण ते दुखी थींदा आहिनि। अहिड़े हर्ष शोक कल्पना करे मोह कंदा आहिनि, मूंखे न सुञाणंदा आहिनि, से मूर्ख थिया आहिनि। इन्हीअ करे ॼमन मरनि था, ऐं जन जा पाप कटिजी विया आहिनि। अहिड़ा से पुण्य कर्म वारा धर्म पुण्य आत्मा ऐं संसार जे हर्ष शोक कल्पना क्लेश खां मुक्त थी मन जे पके निश्चय साण मुंहिंजो भजन कंदा आहिनि, से मुंहिंजे आसरे आहिनि। से मुंहिंजो ज्ञान जो कहिड़ो फल पाईंदा सो ॿुध। बुढ़ापे ऐं जनम मरण जे दुखनि खां मुक्त रूप थींदा। तन खे मन में मुंहिंजे ॼाण जो ज्ञान थींदो। सो कहिड़ो ज्ञान? मूंखे ई ब्रह्मा, मूंखे ई अद्भुत, मूंखे ई अध्यात्म देव ॼाणंदा। अहिड़ो ॼाणी प्राण छॾण जे समय मन जो निश्चल चित मुंह में रखी मुंहिंजो सिमरन करे देह त्यागींदा आहिनि। इन्हीअ करे जीव प्राणी परमानंद अविनाशी पद में वञी प्राप्त थींदा आहिनि। इति श्री भगवद गीता श्री कृष्ण अर्जुन संवादे 7 अध्याय योग प्रकृति नाले संपूर्ण थियो। सभई चओ प्रेम सां श्री कृष्ण भॻवान जी जय। अॻिते श्री गीता जो 7 अध्याय जो महात्म शुरू थियो। श्री नारायण वाच। श्री नारायण चवण लॻो, हे लक्ष्मी, हाणे 7 अध्याय जो महात्म ॿुध। हिकिड़ो पिटल नाले शहर आहे, तन में शंकुकरण नाले वैश्य रहंदो हो। सो वापार करण कंहिं शहर ॾे थे वियो। रास्ते में शंकुकरण खे नांग ॾंगियो, सो मरी वियो। हुन जा साथी उन खे सारे अॻिते हलिया। जॾहिं वरी घर आया, तॾहिं उन जे पुटनि पुछियो त असांजो पिता काथे आहे? हुननि वापारियुनि चयो त तुंहिंजे पीउ खे नांग ॾंगियो, सो मरी वियो, ऐं हीउ पदार्थ धन तव्हांजे पिता जो आहे, सो वठो। जे 1 करोड़ रुपया हुआ से वरिताऊं। तंहिंजी गति करण वास्ते चयो, छो त ओ गत थी मोह हो। तन बालकनि पंहिंजे घर अची ब्राह्मण खां पुछण लॻा, नांग जे ॾंग खां मोह जी गति करणु घुरिजे। पंडितनि चयो, नारायण बलि कराइजे। उड़द जे अटे जो पुतलो ठाहे तंहिं में चुनियूं जोड़ाइजनि। जहिड़ी विधि पंडितनि चई तहिड़ी कयूं, ऐं वॾो जग करे घणा ब्राह्मण खारायूं, ऐं श्राद्ध पिंड पित्र जा कयूं। बाक़ी जो धन बचियो सो चइनी भाउरनि विराए वरितो। तन मां हिकु चयो त जंहिं नांग मुंहिंजे पिता खे ॾंगियो आहे तंहिंखे मारींदुसि। तंहिं हुन वापारीअ खां पुछो त उहा जॻहि मूंखे ॾसियो जाते मुंहिंजो पिता मोह आहे। वापारियुनि चयो, हल त तोखे उहो हंधु ॾेखारियूं।
तंहिंखे ताते वठी अची बीहारियऊंसि। उते ॾिसे त हिकिड़ो ॿिरु आहे। तंहिंखे लॻो खोटणु। जॾहिं टुंग वॾो थियो तंहिं मां हिकिड़ो नाग निकितो। तंहिं चयो केरु आहीं? मुंहिंजो घरु वठी खोटियो अथई सो छो? तॾहिं उहो बालक चवणु लॻो त मां शंकुकरण जो पुटु आहियां। जंहिं नाग मुंहिंजे पिता खे मारियो आहे मां तंहिंखे मारींदुसि। तॾहिं हुन नाग चयो त पुट, मां तुंहिंजो पिता आहियां। तूं मूंखे हिन पशु देह खां छॾाए ऐं मूंखे न मार। इहो मुंहिंजो पुरबिलो जनम हो सो मां भोॻियो। तॾहिं बालक चवणु लॻो त हे पिता, कोई उपाय ॾस जंहिं करे तुंहिंजो उद्धार थिए। तॾहिं उहो सर्प चवणु लॻो त पुट, कंहिं गीता पाठीअ खां पूॼन कराए ऐं हुनजी सेवा कर। हुनजे आशीर्वाद करे मुंहिंजो कल्याण थींदो। तॾहिं हुन बालक घर अची पंहिंजे स्त्रीअ खे हाल कयो। स्त्रीअ चयो, बेशक साधन खे खारायो ऐं संतनि जी सेवा करियो, जंहिंमां उद्धार थिए सो करियो। तॾहिं बालक जांच करे हुन शहर में जेतिरा गीता जो पाठ कंदा हुआ तिन सभिनी खे श्री गीता जे 7 अध्याय जो पाठ करायो ऐं तन जी घणी सेवा कराई ऐं तन मन धन करे दान पुण्य ॾेई परिक्रमा कई ऐं हथ ॿधी तन खे चयो, हे महापुरुषो, तव्हां आशीर्वाद कयो त जो मुंहिंजो पिता शंकुकरण जो उद्धार थिए ऐं पशु जूण खां छुटे। तॾहिं हुननि साधुनि संतनि पंडितनि ब्राह्मणनि आशीर्वाद ॾिनी सो सुतत ई तंहिं नाग जे पशु जूण खां छुटी ऐं देव देही पातई। विमान ते चढ़ी आकाश जे रस्ते स्वर्ग ॾे पंहिंजे पुट खे धन धन कंदो वैकुंठ धाम में वञी प्राप्त थियो। श्री नारायण थो चवे लक्ष्मी 7 अध्याय जो इहो महात्म आहे जो तो ॿुधो। इति श्री पद्म पुराणे सति ईश्वर संवादे उत्तराखंडे श्री गीता जे 7 अध्याय जो महात्म संपूर्ण थियो। सभई चओ श्री कृष्ण भगवान जी जय।